अचो फिनाले जी शुरुआत था कयूं। फिनाले खां पहिरीं असां पंहिंजे कलाकारनि खे यादि ॾियारियूं त हाणे टाइम 3 मिंटनि जो ॾिनो वेंदो, छो त पहिरीं सेट था कयूं मोहित बुधवानी खे। अलाए छो मिलन जी अन्यास गज़ल ते वॼनि सीटियूं, इन जो मतिलबु आहे त बहितरीन ज़बरदस्त मज़ो अची वियो आहे न। हाणे दिव्या चंदीरामानी पेश कंदी गज़ल। इश्क
दिव्या वाह वाह वाधायूं 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 हाणे आख़िर में तव्हांजे साम्हूं पेश आहे हंसिका भाटिया सिज उभुर न तूं हिन में हिकिड़ी ख़ूबी आहे त तुंहिंजो हिकु हिकु लफ़्ज़ सम्झ में बि आयो। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे सिंगर में, छाकाणि त गाने में लफ़्ज़ मानी था रखनि, इम्पोर्टेंस लफ़्ज़नि जो बि आहे, त हिन करे इहा ॻाल्हि तो में आहे। वाह वाह। चल मास्टर हिकु राति हुजे जेका महेश साहब दोहराई, लाइट म्यूज़िक में हिकिड़ी ख़ासियत थींदी आहे अखरनि जी, ऐं जेकर तव्हां अखर क्लियर न ॻाया ऐं जेकर ॻाल्हि ऑडियंस ताईं न पहुती त यू हैव लॉस्ट द बैटल। सुर त आहे ई आहे, छाकाणि 80% माण्हू लफ़्ज़ सम्झंदा आहिनि, पर कहिड़ी तव्हां तान हई या कहिड़े राग में ॻायो उहो कंहिंखे सम्झ में न ईंदो आहे। त अखर ॾाढी अहमियत रखंदा आहिनि व्हेन यू आर सिंगिंग लाइट म्यूज़िक, एंड कॉन्ग्रेचुलेशंस टू यू। थैंक यू। महिरबानी। शोभा लालचंदाणी। दादा लक्ष्मण लुधाणी ॿुधायो त ठाकुर चावला ऐं पारू चावला जे ख़ानदान वारा शोभा लालचंदाणी ठाकुर चावला ऐं पारू चावला जी धीउ आहे, ऐं हाणे सीता सिंधु भवन में जेके धमाका थींदा आहिनि हीअ ई हलाईंदा आहिनि, ऐं हीअ सॼो प्रोग्राम बि हिननि जे सहकार सां ई थी सघियो आहे। मां तव्हां सभिनी जा शुक्राना मञींदसि, दिलि भरिजी आई आहे। मूं त चाहियो थिए त ईअं ई थींदो, मुंहिंजी पॉज़िटिव हुई नज़र त भई असांजो जेको प्रोग्राम आहे हिट वेंदो, पर हिट खां वधीक ई वियो आहे। इन करे तव्हां सभिनी जा शुक्राना आहिनि, ऐं तव्हां सभु मुंहिंजा चीफ गेस्ट आहियो, हिकु ॼणो न। पर इन करे मां सिंधी में थी चवां त मां अकेली हुअसि, पर मूंसां गॾु पुठियां मुंहिंजा गॾु कारवां हलंदो आयो आहे ऐं हलंदो ईंदो। ऐं ॿियो मां अकेली न आहियां कमु करण वारी, हरदासाणी जी डॉटर। मां अकेली कमु करण वारी न आहियां, असां 3 देवियां आहियूं। मुंहिंजी डॉटर अमृता लाल, जंहिंजो ही कंसेप्ट हो, असां हुनखे पुश कयोसीं पुठियां। ॿी मुंहिंजी भेण बरखा खुशहालानी, ऐं टीं मां शोभा लालचंदानी। ऐं असां लेडीज़ सदाईं मथे ई आहियूं, मूंखे फ़ख़ुरु आहे त असां लेडीज़ थी करे सघूं था ऐं अञा बि कंदासीं। ज़मानो लेडीज़ जो आहे।
हाणे मां शुक्राना छा मञा सभिनी जा मूंसां गॾु बीठा आहिनि दादा लक्ष्मण लोधानी, मिस्टर वाशू श्राफ, लाल हरदासाणी। मुंहिंजे हिकु चवण ते मूं रुगो ख़ाली फ़ोन कयो मान त भई मूंखे हीउ करिणो आहे ऐं उन्हनि मूंखे पैसा कढी ॾिना या सरप्राइज़ ॾिनो, वॉट एवर जेको बि आहे। वाशू श्राफ त मुंहिंजे रुगो मां गॾी बि न हुई सान, फ़ोन ते चयो मान त ₹1 लाख मूंखे ॾियारे मोकिलिया हूं ते शोभा तूं कमु वधाए अॻियां ऐं कमु हलंदो रहंदो। दादा लक्ष्मण लोधाणीअ मूंखे चयो इनाम मां ॾींदुसि, हुतां लाल हरदासाणीअ फ़ोन कयो ॿारनि लाइ इनाम मां ॾींदुसि। जेको पहिरियों ईंदो अञा तव्हां सोचो आहे, जेको पहिरियों ईंदो उनखे असां टोटल 50,000 ऐं 30,000 80,000 ॾींदासीं। ॿिए खे 25 ऐं दादा लाल हरदासाणी जा 20,000 ऐं टे खे 20,000 ऐं 20,000। हाणे केतिरा थिया हो तव्हां सभु ॻणिजो, पर इहे कैश प्राइज़ असां उन्हनि खे ॾींदासीं। हाणे इहे जेका रवायत आहे थोरी, जेका मां गुलनि जो बुके मां न ॾींदी आहियां, छाकाणि त माण्हू हिते ई सीट्स ते छॾे वेंदा आहिनि, उहो असांखे खणी करे कचिरे दॿे में विझणा पवंदा आहिनि। इन जे करे मां पंहिंजे स्पॉन्सर जे लाइ तुलसीअ जो पौधो खणी आई आहियां। तुलसी केरु फिटी न कंदो, मूंखे ख़बर आहे, पक आहे मूंखे। नाले सां पेन्स ठाहिया हुआ आहे त उहे असां उन्हनि खे ॾींदासीं। ऐं टियों मां ॾींदसि शिल्पा हरदासाणी, मिस्टर मुरली अडनानी खे बि, जेको असां सां हमेशह हर वक़्तु मूंसां गॾु बीठो आहे। गुरमुख जगवानी, तारियूं तारियूं। सिंधू बी कंदारीअ जी बि ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। उन असांखे अनु मलिक खे वठी अचणो हुआ, पर शायदि अनु मलिक खे लेट थी वियो त न अची सघिया, पर पंहिंजो वीडियो मूंखे भरे मोकिलियो। हाणे बि हिते वेठे वेठे बि मूंखे घणेई ख़र्चियूं मिलियूं आहिनि। थैंक्स, मां जज़ीज़ी आहियां जिन मूंखे टिनी हिकु फ़ोन कॉल ते हा कई आहे। शोभा तोसां कीअं न बीहंदासीं, टिनी खे मां फ़ोन कयो, उन्हनि मूंखे हा कई। मिस्टर महेश चंद्र, मिसिस काजल चंदीरामानी, घनश्याम वासवाणी, मां तव्हांजी तहे दिल शुक्रगुज़ार आहियां। फ़ैसिलो अची चुको आहे असांजे हथ में, अची चुको आहे बिल्कुलु। अच्छा। त असां पहिरीं टिनी कंटेस्टेंट्स खे चवंदासीं त रंगमंच ते अचनि ऐं टिनी जजनि खे बि चवंदासीं त प्लीज़ मंच ते अचो। पहिरियों पंहिंजो SSB यानी सीता सिंधु भवन जो सिंधी आइडल मिलंदो। सेकेंड रनर अप जो नालो जंहिंखे टियों इनाम मिलियो आहे। तव्हांखे छा थो लॻे कंहिंखे मिलियो हूंदो? ज़ोर सां। अच्छा, किन खे लॻे थो त दिव्या खे मिलियो हूंदो? ॾिसां, हथ मथे कयो। तमामु थोरा आहिनि। मोहित खे फर्स्ट प्राइज़ लॻियो अथव। अच्छा, ऐं हंसिका सेकेंड प्राइज़। अच्छा अच्छा, असांजो सेकेंड रनर्स अप आहे, नालो तव्हां वटि आहे। असांजी सेकेंड रनर्स अप आहे दिव्या चंदीरमानी। दिव्या चंदीरमानी सेकेंड रनर्स अप। हाणे धड़कन वधीक तेज थी वई आहे। मां चाहींदसि त हंसिका ऐं मोहित हंसिका अॻियां थी वञो। दीदी तव्हां विच में बीहो ऐं तव्हां असांखे ॿुधाईंदा हाणे त असांजो या असांजी पहिरीं या पहिरियों सिंधी आइडल केरु आहे? अचो दीदी। दीदी जा हथ बि थधा आहिनि। दीदी तव्हांजा हथ छो थधा आहिनि? महेश अंकल अचो, तव्हांखे त ख़बर आहे। अच्छा। त एट द काउंट ऑफ 3 तव्हां जंहिंजो हथ मथे कंदा उहो या उहा असांजी या असांजो पहिरियों सिंधी आइडल थींदो। 3, 2 and 1 SSB सिंधी आइडल हंसिका भाटिया।
अडवाणी। तारियुनि जी गूंज ॿुधण अचे। दादा लाल हरदासी सानी जे तरफ़ां बि हंशिका लाइ कैश अवॉर्ड। हंसिका हंशिका वटि बेटा। मिस्टर वाशु श्रॉफ खे अर्ज़ु आहे त दिव्या चंदीरमानी खे ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾियनि ऐं लुधाणी अंकल तव्हां प्लीज़ कैश प्राइज़ ॾियो। जेका कैश प्राइज़ आहे या गुरमुख जगवानी ऐं मुरली अडवाणीअ तरफ़ां 1000 रुपया ॿारनि खे, मिस्टर गोपालदास चावला तरफ़ां टिनी खे 1000 रुपया। मिस्टर राम बख्शानी जे तरफ़ां सभिनी कलाकारनि लाइ 10 कलाकारनि लाइ ट्रॉफियूं आहिनि ऐं इनाम बि आहिनि। उन्हनि जी माता साहिब जिन जो जी वरसी आहे, उन्हनि जी यादि में उन्हनि ट्रॉफी ठारायूं आहिनि। मिस्टर वाशु श्रॉफ ट्रॉफी इनाम आहे। ॾींदा, प्लीज़ मथे थी वञो। हंशिका जा फादर मिस्टर मुरली अदनानी महिरबानी करे रंगमंच ते ईंदा।